बाहू खोसो लग शाही कैनाल मां निकरंदड़ न्यू माझी शाखची पुछड़ी जे आबादगारन आपाशी खाते जे अमलदारन खिलाफ एहतजाजी मुज़ाहरो करे नारेबाज़ी कई। आबादगारन ज़हूर अहमद खोसो, उबैदुल्ला खोसो, अली खान खोसो, जवाद जखरानी, हबीब जखरानी ऐं ॿियनि एहतजाज कंदे दायो आहे त हुकूमत तरफ़ां मंज़ूर कयल खाटी खे मक़ामी बासर ज़िमीदारनि रोकराए छॾियो आहे। हिन वधीक चयो आहे त 40 सालनि खां न्यू माझी शाखची खाटी न थियण सबबि असांजूं ज़मीनूं बंजर बणिजी वियूं आहिनि। हिन साल बि सारियालो फसल मुतासिर थियण जो ख़दशो आहे। पुछड़ी जे आबादगारन आपाशी खाते जे सूबाई वज़ीर चीफ इंजीनियर गुड्डू बैराज एसी सखर समेत आपाशी खाते जे अख्तियारियुनि खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी बासरनि खिलाफ़ कार्रवाई करे शाखची खाटी मुकमल कराए खेनि मुआशी इस्तेहसाल खां बचायो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो।